पाप नगर, पाप नगर। वरियल खान तव्हां असांखे पंहिंजी ज़मीन ते वेहण ॾियो या न, पर ही जबल खान कॾहिं बि कचो छॾे वापसि कोन वेंदो, छो त इन्हीअ ज़ालिम बालाच ॾे मुंहिंजे भाउ जे खून जो पलांद रहियल आहे। असां तोखे हितां वञण जो कोन था चऊं जबल, ऐं न वरी असांजी बालाज खान सां दिलि ठरियल आहे। मां तोखे इहो ॿुधाइण थो चाहियां त बालाज खान तुंहिंजे करे असांजो वधीक वेरी थी वियो आहे। बालाज खान भले पंहिंजी हयाती बचाइण लाइ छो न रुक जो पिंजरो ठाराए, उन में पाण खे क़ैद करे छॾे, पर ही जबल खान उनखे पोइ बि मारींदो। जबल बालाज खान असां लाइ केतिरी बि खणी मुसीबत पैदा करे, पर असांजो तोसां साथ रहंदो ऐं तूं ई असांजी ज़मीन आबाद कंदो रहंदे। जबल बालाज खान त सभिनि जो दुश्मन आहे, पर उन जा वाठा बि घणा आहिनि। तोखे ख़्याल सां रहणो आहे ऐं सावण जो बिलो बि तोखे करणो आहे। सावण जो सजण नाहे जबल बाबा, बावल खे मारण वारो सावणी त आहे, उनखे ई माफ़ कीअं कंदो? वरियल खान मूंखे बालाच समेत सभु दुश्मन यादि आहिनि। तव्हां बेफ़िक्र थी वेही रहो, जबल खान सभिनि जी सारे सार संभाल लहंदो। जबल पुलिस खे बि पले वठिबो, पुलिस तव्हां ॾे कोन ईंदी, पर जे को नओं ऑफिसर अचे त उन सां जहिड़ो नाहे करिणो, छो त कानून सां विढ़ंदासीं असांजा दुश्मन बची वेंदा। वरियल खान पहिरियां त मूंखे पंहिंजा सभु दुश्मन मारणा आहिनि, पोइ कख पन बि साड़बा। हा जबल खान, कख पन साड़े राख कबा। वरियल खान तव्हां बेफ़िक्र थियो, असां पुलिस सां जहिड़ो कोन कंदासीं। बालाज खान जो माण्हू जेको बि नज़र ते चढ़ियो ज़िंदा बची न वेंदो। सिकंदर खान, छो त गुलशेर सजणनि जे लाइ गुल आहे ऐं दुश्मन जे लाइ बाह जो गोलो आहे, गोलो। हा जबल खान, दुश्मन लाइ हीअ धरती ड्रामो कंदासीं, बहावल खान जो पलांद ज़रूर कंदासीं। हा गुलशेर ज़िंदा वापसि कोन वेंदो, असुल उफट मरंदो। बालाज खान हुजे या बालाज खान जो को बि माण्हू, जेको बि नज़र ते तव्हां चढ़ी वञे, गोलियूं असुल हाम में हणजोसि। मेमू साईं, तुंहिंजी अखियुनि जा लुड़क मूंखे मयारूं था ॾियनि। तूं लुड़क न हारींदी कर, न त मंठार मरी पवंदो। मंठार बाबा मुंहिंजी अम्मा खे ताना ॾींदो हूंदो, तोखे दिलि जी उमेद पूरी करण जे लाइ को ॿियो रस्तो इख़्तियार करणो हुयो। मेमू साईं, ॿ रस्ता हुया मुंहिंजी अॻियां, हिकु ज़िंदगी ऐं ॿियो मौत। मूं सोचियो त महबूब साईं सां ज़िंदगी गॾु गुज़ारिजे त भलो। मां बि ख़ुशि आहियां तोसां, पर अम्मा वीचारी मुंहिंजे करे ॾाढा ताना मेणा सठा हूंदा, ऐं बाबा बि माण्हुनि जे अॻियां अखियूं झुकाए पियो हूंदो। बालाज खान असांजे रत जो प्यासो हूंदो महबूब साईं, उनखे अखियुनि में केर बि काठी कोन हणंदो। बाक़ी अम्मा वॾीअ जो मां मयारी आहियां, जेकॾहिं न मूंखे ज़िंदगी साथ ॾिनो न, अम्मा वॾीअ खां मां सभु ग़लतियुनि जी माफ़ी वठंदुसि। कयो त मोहबत में ॾाढ आहे तो, पर वरी बि प्यारो आहे। तुंहिंजे इश्क जे मुश्क मंठार खे मजबूर कयो महबूब साईं, वरी बि तुंहिंजी महिरबानी जो तो मंठार जी मोहब्बत खे मान ॾिनो। वयो त काको मिठल काॾे वियो, का ख़बर ई कान थी पए। सारंग मल्हार खे सॾु कर, घर वेहण सां चाचो मिठल मिले थो कोन, ईंदो त हली ॿाहिरि ॻोल्हियोसि न त किथे आहे किथे न आहे। मल्हार त यार शेरदिल ॾांहुं निकिरी वियो, हुनखे इहो शक हुयो त काको मिठल मथां शेरदिल ॾांहुं वियो हुजे। सारंग शेरदिल ॾे वञे हा त अची वञे हा, जेको हुते वञी छो वेही रहे हा। जावेद सही तो चए सारंग, चाचो मिठल
एतिरो गैर ज़िम्मेदार किथे आहे जो घर छॾे शेरदिल वटि रही पवे। थी सके तो कमदल त चाचो मिठल कावड़जी हितां निकिरी वियो हुजे। हिते त हर को हुनजी इज़त जे मथां आङुरी पियो खणंदो वते। रोशन, मां सम्झां थो त तुंहिंजो इशारो मूं ॾे आहे, पर मां ग़लति न आहियां। हा, बाक़ी चाचे मिठल जे गुम थियण जो मूंखे बि अफ़सोस आहे। ॾिस गौर, तूं सरासर ग़लति आहीं, पर ही वक़्तु ज़िद ऐं बहस करण जो नाहे। काके मिठल खे ॻोल्हियूं, काको मिठल ॾिसो त काॾे वियो। तव्हां सभिनि जो शक भला बालाज खान ॾे छो नथो वञे? थी सघे थो बालाज खान चाचे मिठल खे झुकाइण जे लाइ अहिड़ी हरकत कई हुजे। जावेद, बालाज खान असांजो दुश्मन आहे ऐं हिन में को बि शक न आहे, पर चाचे मिठल खे हुन गुम कोन कयो आहे। बालाज खान चाचे मिठल ते राज़ी आहे। बाक़ी बालाज खान की इहा ताक़त आहे जो हू चाचे मिठल खे ज़ोरी झुकाइण जी करे। रोशन सही थो चए। रोशन त सही थो चए, पर गोहर वरी बि तुंहिंजे ॻाल्हियुनि में उहो ई साॻियो ज़हर भरियल आहे। यार तव्हां पाण में छो था चिड़ो? चरिया आहियो छा? गोहर चरियो थी वियो आहे, चरियो। यार हिन खे त सम्झ अचे ई कोन थी। असां हरू भरू पाण में चिड़िया बीठा हूंदासीं। असल मसलो आहे चाचे मिठल खे ॻोल्हणो। ईअं त चाचो मिठल गुम हुजे ऐं असां हिते पाण में विड़िया बीठा हुजूं। वलू, मूंखे इहो त ॿुधा, काके मिठल जी धी दागदार आहे या न? पोपरी वलू वॾो अकाबर आहे। माण्हुनि में इहे ॻाल्हियूं हलनि थियो त छोकिरी ख़राब आहे, पर मालिक हिन ॻाल्हि खे मञनी कोन था। इन जे करे मां इन नतीजे ते पहुतो आहियां त छोकिरी कुझु ख़राब आहे ऐं कुझु सुठी। कूड़ माण्हू राबेल सचिया अंजानी जे बारे में ईअं न कयो वलू। मम्मू, बालाज खान राबेल खे सुठीअ खां किनो करे छॾियो आहे। मम्मू, केरु मञींदो त काके मिठल जी धीअ जो दामन मेरो नाहे? मैं तो चवां राबेल जो दामन मेरो नाहे। पोपरी, तू भी राबेल ला बुरो न सोच, मूंखे दुख थो थिए। अरे तू माठ करे वेही रहो। तू भला हाकिम आहीं या इन ॻोठ जो वॾो आहीं? अरे माण्हू त मां जहिड़े सोढ़े सेब ते वलू दाना जी बि ॻाल्हि खे नथा मञनि त तुंहिंजी ॻाल्हि काॾो मञींदा? वलू, मूंखे चरियो थो चवी, चरियो माजा अकुला। वल्लू, मल्हार जी मां मासी हाजुल राबेल ते ज़हर ते उगा छे। ऐं हा, मासी मुरादा धीअ ते कख ई नथी सहे। ख़बर नाहे सचो केरा, अलाह तो ॼाणे। बाक़ी मां त ॿिन्हिनि मां मज़ो वठी थी मोटा, छो तो पोपरी आहे पीरन वारी, बेपीरी न आहे। हा, पोपरी पीरन वारी नाराज़ न थी जाए। बाक़ी ॿिन खे विड़ाइण वारे खे शैतान ई चइबो आहे। बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी। हाँ, मन मां शैतान आहियां ईअं? बल्लू, अॼु पोपरी जा जलवा ॾिस कीअं थी तोखे ॾींहं जा तारा ॾेखारां। तोड़ाए थी छा वरी छा कंदसि? चरी दिया छोटी मां जी क़यामत कारी करे मुर्त के दी मारे। पोपरी, मार मार अरे मुर्तदा बकला के निकले जा भला। अरे नहीं तोखे जेको ज़ुल्म जो दास्तान मूं ते लिखणो आहे न, उहो भली लिखो, पर मां तोखे इहो थो चवां त को बि बेगुनाह बांदी न बणाइजांइ बालाज खान। सरदारनि जा क़ैद खाना आबाद हूंदा आहिनि शाहनवाज़। तूं पंहिंजी ज़िंदगी जो ख़ैर घुरई, बालाज खान जे रस्ते जो पत्थर न थी न त छा बालाज खान मारींदे न मूंखे? भली मार त मां बि वञी पंहिंजनि सां गॾु थियां। हिते धारियनि में मुंहिंजो दम थो लिकिरे बालाज खान। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। मां साद, अम्मा खे पंहिंजी ग़लती जो एहसास आहे,
राबेल चवंदा आहिनि त भुली भुली भाण आई साहब न भुली। राबेल राधा मुंहिंजी भेण आहे, हिकिड़ी भेण अथमि, को भाउ बि कोन्हे जंहिंखे पंहिंजे सीने सां लाहे सिक पूरी कयां या उनजे कुल्हे ते कंध रखी पंहिंजा लुड़क लाड़िया। अम्मा तूं मासीअ खे मुंहिंजो खून बि माफ़ करे सघीं थी, उते मुंहिंजो पूरो इख़्तियार आहे, पर मुंहिंजो बाबा मासीअ जे मेहन जे करे मुंहुं ॾेई हले वियो आहे या वरी अदा मिठल मूंखां काबिल ज़रूरु हुयो, पर मूं हुनखे ताना मेहणा कोन ॾिना हुया। छो राबिल तूं मूंते कावड़ियल आहीं, मासी आहियां तुंहिंजी मां बराबरि। मां त ईअं सम्झंदी हुयसि त मासी बि माउ हूंदी आहे, पर मुंहिंजी सोच ग़लति हुई। बसि माउ ई माउ हूंदी आहे, मासी कॾहिं बि माउ नथी थी सघे। मुरादा ॿुधी थी न, तुंहिंजी धीउ मूंखे अखियुनि में कीअं थी काठियूं हणे। मासी मुंहिंजो ॻाल्हाइण तोखे अखियुनि में काठी थी थो लॻे, पर तो खंजर सां मुंहिंजी उबती खलल आहे, मुंहिंजे जिगर जूं छेतियूं छेतियूं कयूं आहिनि। मां भली तोखे अम्मा जी भेण सम्झी माफ़ करे छॾियां, पर मुंहिंजी दिलि तोखे माफ़ कोन थी करे। जेकॾहिं मूंखे मुंहिंजो अबो न मिलियो न त मां तव्हांजे पूरे घर खां रुठल हूंदसि। अदी मुरादा अते मिठल जो ॾुख वंडण आई आहियां, पर राबेल हाजुल मुंहिंजी राबेल भले तोसां कावड़ करे वई आहे, पर जेको दिलि जो सूर आहे न मुंहिंजी धीउ खे हमेशह दिलि में रहंदो, हमेशह। मुरादा तुंहिंजी धीउ मूंखां रुठल रहे या परतल उनजी मर्ज़ी, सलाह करे त अदा मिठल मिली वञे। रब कंदो मासड़ मिठल मिली वेंदो, तव्हां परेशान न थियो, तब उन्हनि जी ॻोल्हा में आहिनि। बीठा छो आयो, वेहो अची। जबल खान हाणे वेहण जो वक़्तु न आहे, बहावल खान जी क़बर असांखे मयारूं थी ॾे। जबल असां बहावल खे माराए माठ करे वेठा आहियूं, पर छो 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 नथा पलांद कयूं? हिन पूरे तर में मुंहिंजे भाउ बहावल जो को बि मट नाहे। गुलशर बहावल जे पलांद में असांखे बालाच खे मारणो आहे, तॾहिं त अदले जो बदिलो थींदो। पोइ उथ न जबल, बालाच खान जे सीने ते फायर करे अचूं। माठ करे वेहण सां बालाच खान त कोन मरंदो न। बालाच खान मरंदो ऐं ज़रूर मरंदो। गफ़ार जेतिरा ॾींहं बालाच जी हयातीअ में आहिनि एतिरो ई दर्दनाक मौत थींदो बालाच जो। बालाज खे मारण खां पहिरियां सावण जो सिर खणणु घुर्जे, त जीअं बालाज खे ख़बर पवे मौत उन जे तरफ़ कीअं वधंदो थो अचे। हा जबल खान, बहावल जहिड़ो कंधार सॼे जबल में कोन हुयो। त पोइ जबल खान अहिड़े कंधार जे पलांद में एतिरी देर छो? कातुल इहो बालाज मरंदो तॾहिं दिलि ठरंदी। जबल खान बहावल जे मौत जी मंठार ताईं ख़बर ज़रूर पहुती हूंदी, पोइ हू हिमल ताईं असां ॾे न आयो आहे छो? हिनखे यार त न चइबो न पोइ। मंठार हुजे या गदार, उन जे बारे में सोचे वक़्तु नाहे ज़ियान करणो, पर इन ॻाल्हि खे विसारे कॾहिं बि नथो सघिजे त मुंहिंजो भाउ बहावल इन मंठार जे एवज़े में मारिजी वियो। बालाज खान सां असांजी दुश्मनीअ जो कारण त मंठारी बणियो न त असां बालाज खे कॾहिं बि यादि कोन कयो हो। सभु दुश्मन ऐं सॼण सारियूं वेठो आहियां। सोभो
सावण, शेरदिल ऐं बालाच सभिनी जी सार लाइणी आहे मूंखे। किन जी पंहिंजे खाते में त किन जी वरी सिकंदर खान जे खाते में। हिक हिक जी छाती मापणी आहे। आबे वारे वारे सां ख़बर ई कोन थी पई त काको मिठल वयो त आख़िर वयो काॾे जावेद? यार थी सघे थो त चाचो मिठल शेरदिल वियो हुजे। हिते माण्हुनि जे मेणनि हुनखे तंग कयो। जावेद, मां सम्झां थो त तुंहिंजो इशारो मूं ॾे आहे, पर मां कूड़ कोन थो वणा। सचो इहो आहे त चाचे मिठल जी धी में ऐब हज़ार। तूं कोन मुण दे गोहर, अलाए छो तोखे जे मथे में सूर पियो आहे, इन ॻाल्हि जी पचर ई कोन थो छॾे। तोखे अलाए छो ॻाल्हि यादि कोन थी रहे गमदिल? एतिरी पुराणी ॻाल्हि त न आहे जो तो विसारे छॾी आहे। तोखां विसरी वियो त तुंहिंजो भाउ राबेल ते रओ विझण वियो, उहो रओ फाड़े तुंहिंजे भाउ जे मुंहं में वयो। सभु कुझु तोखां विसरी वियो गमदिल। हा हा, मूं विसारे छॾियो न इहे ॻाल्हियूं गोहर। मूंखे इहे ॻाल्हियूं यादि न ॾियार। गमदिल, गोहर भला गिला करण जो ठीको खयो आहे छा? तव्हां सभु चरिया थी विया आहियो, पर वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो त बालाज खान राबेल अची करे अञा केतिरा माण्हू मारींदो। बालाज खान जो सिर वढीदासीं गोहर। तोखे वक़्तु ॿुधाईंदो त बालाज खान मरी वियो। गोहर, तूं यार असां ते हिकिड़ी महिरबानी कर। चाचे मिठल जी न्याणी खे वधीक बदनाम न कर। तूं चुप करे वेह, बाक़ी जेको थियो असां उनखे पाण मुंहुं ॾींदासीं। तव्हां पहिरां चाचे मिठल खे ॻोल्हियो, बाक़ी कमु पोइ ते आहे। चाचो मिठल मिली वेंदो। मल्हार वियो आहे शेरदिल ॾे। जेकॾहिं चाचो मिठल उते हूंदो न त पाण ई अची वेंदो। पर जेकॾहिं उते न आहे न त पक सम्झ त बालाज खान वटि हूंदो काको मिठल। उन खां सवाइ असांजो ॿियो को बि दुश्मन न आहे। मल्हार, चाचो मिठल एतिरो गैर ज़िम्मेवार न आहे जो माण्हुनि जे मेणनि खां घर छॾे हलियो वञे। मूंखे त ईअं थो लॻे चाचो मिठल कंहिं वॾी मुसीबत में आहे। शेरदिल, सॼो तर ॻोल्हियो आहे चाचे मिठल खे, पर चाचे मिठल जो किथे ॾस पतो ई नथो पवे। इन जे करे मां तोॾे हली आयुसि, मतां तोखे ख़बर हुजे। मूं वटि कोन आयो आहे, पर ॻाल्हि गणितीअ जोगी आहे। इहो बालाज चाचे मिठल खे नुक़सान ॾेई सघे थो। शेरदिल, बालाज खान खां सवाइ ॿियो को बि चाचे मिठल जो दुश्मन न आहे। तव्हां ॿिए हंधि छो था ॻोल्हियो? मल्हार, गुलाब सही थो चए। बालाज खान जे वाठे खे पकड़े ॿ चारि लठियूं हणंदासीं न, पाण ई ॿोलींदो चाचो मिठल किथे आहे। शेरदिल, तूं छो पको थी वियो? तूं असां खां छो कावड़ियल आहे? न यार मल्हार, तव्हां सां मुंहिंजी का बि कावड़ कोन्हे। जीअं तव्हांखे मजबूरियूं आहिनि न, ईअं कुझु मजबूरियूं मूंसां बि आहिनि। उन जे करे ई मां रोशन जी शादीअ में अची न सघियुसि, पर मुंहिंजो तोसां वाइदो आहे, तुंहिंजी शादी में मां ज़रूरु ईंदुसि। मल्हार जी शादी मुश्किल आहे। हिकु त मासड़ जी का ख़बर ई नथी पवे, ॿियो त मूंखां मासड़ नाराज़ बि आहे। शेरदिल, असांजा संग ख़तम थी विया आहिनि। ईअं वरी कीअं थींदो मल्हार? चरिया त कोन थिया हो। मां हिन जी ॻाल्हियुनि ते मिटियूं चिनबियूं न छा? रब करे त मासड़ मिली पवे, पोइ तूं ई खणी मासड़ खे सम्झाइजांइ भला। मूंखे त मासड़ घर अचण खां बि रोकियो आहे, पर ॾोह मासड़ जो बि न आहे। शेरदिल, पहिरियां अबू ऐं हाणे अमड़ राबेल जी ज़िंदगी ज़हर कई आहे। मल्हार, राबेल खे मयारी मञण बि गुनाह वा गुनाह। तूं पंहिंजी अमड़ खे सम्झाए।
रुगो चाचो मिठल मिली पए उनखे मञाइण मुंहिंजो कमु आहे। चङो शेर मां हाणे हलां थो। यार मासड़ जी परेशानी वधी वई। मल्हार वे त तोसां हिकु दिलि जी ॻाल्हि करे। राबेल मल्हार अहिड़ो कुथो कमु करे ई नथो सघे। तुंहिंजो शक हुन ते अजायो आहे। अम्मा दुआ कर त मुंहिंजो शक अजायो हुजे। जेकर मुंहिंजो शक सही आहे न अम्मा पोइ वॾो नुक़सान थींदो मुंहिंजो बि त हिन मल्हार जो बि। पाप न कर, पाप न कर, पाप न कर, पाप न कर। बालाज खान तो जे कैद खाने ते पहरेदार बीठा आहिनि वरी को बेगुनाह कैद कयो अथई छा? तूं छो कैद खाने जे रस्ते तां गुज़रियो आहे? शाहनवाज़ वरी तोखे कैद थियण जो शौक़ु आहे छा? तोखे जेको ज़ुल्म जो दास्तान मूं ते लिखणो आहे न उहो भली लिखो, पर मां तोखे इहो थो चवां त को बि बेगुनाह बांदी न बणाइजांइ बालाज खान। सरदारनि जा कैद खाना आबाद हूंदा आहिनि शाहनवाज़। तूं पंहिंजी ज़िंदगी जो ख़ैर घुरई, बालाज खान जे रस्ते जो पत्थर न थी न त छा बालाज खान मारींदे न मूंखे भली मार त मां बि वञी पंहिंजनि सां गॾु थियां। हिते धारियनि में मुंहिंजो दम थो लिकिरे बालाज खान। सरदार साईं शाहनवाज़ खान जा इरादा भला कोन आहिनि। लॻे थो त शाहनवाज़ खान खे वरी कैद खाने जी सिक लॻी आहे। शाहनवाज़ खे हाणे कैद न सिधी क़बर मिलंदी। कमदार तूं बालाज खान जे जलाल का वाक़िफ़ न आहीं। बालाज खान जे पुल ते जेको बि चढ़ंदो आहे हुनखे बोलाटी हिकिड़ी खाराईंदो आहे। बाबा साईं मां ॼाणा थो बाबे जी जलाल खे। बाबा साईं नौकर आहियां तव्हांजो। कमदार नबू मूंखे मंठार ॻोल्हे हथ करे ॾियो न त बालाज खान पंहिंजी अना ऐं वक़ार जो कंध ऊचो करण जे लाइ केतिरा जा कंध कपे छॾींदो। सरदार साईं मंठार लॻे थो मरी वियो हूंदो। न कमदार न, बालाज खान अणॾिठल ॾटनि ते दिलि न पलींदो। मंठार जो लाश अखियुनि सां ॾिसणो आहे मूंखे, लाश। सरकार असांजी ॻोल्हा जारी आहे पर मंठार जो ॾसो पए ई कोन थो। मंठार मिलणु घुरिजे। ॿीहर अहिड़ी ॻाल्हि न कजांइ त मंठार कोन थो मिले न त पहिरियों कंध जेको मां कटींदुसि न उहो तो चवंदो। ॻोल्हींदासीं बाबा, मंठार जे पीउ खे बि ॻोल्हींदासीं। तव्हां पंहिंजी कावड़ थोरी छिकी कयो। तू जो कहिड़ो खंड जो जहाज़ ॿुॾी वियो आहे जो पारू थे वांगण जहिड़ो बूथ कयो अथई या काके मिठल जे गुम थियण जो ॾुख अथई। चाचो मिठल भलो माण्हू आहे उन जो वीचार त थींदो न। तोखे त ख़बर आहे चाचे मिठल खे धीउ बि आहे। वीचारी ॾाढो रोईंदी हूंदी चाचे मिठल लाइ। अरे जॾहिं रोंदी त पोइ असां छा कयूं? मिठल को मुंहिंजे खीसे में आहे जो कढी ॾियूंसि। अदा तोखा त मम्मू अकुल वारो आहे, ॻाल्हि त चङी करे थो न। तुंहिंजो भाउ अन्न जो ध्यान। बस कयांव न ॿिन्ही खे पूरो। मां चरियो आहियां बाक़ी तव्हां ॿई सही सियाणा हो। अरे काको मिठल वियो हूंदो पंहिंजे के कम सां, तव्हां ॿिन्ही अची मुंहिंजे मथे में सूर विधो आहे। मां वञा थो मेल ते, घरां कुकुड़ बि खणणो आहे। तव्हां ॿिन्ही जो दीदार थियो आहे, अलाह करे मेल कटा। असांखे लिबागो तूं चले चरियो पाण खे भागण वारा कम अथसि। मम्मू हे त पाण अधो अकुल वारो आहे। हल त तोखे होटल ते असुलो दूध पती चाहे तो।
मुझे बाबा खे मल्हार गुम कयो आहे ऐं इन जो कारण मां आहियां मां। पर मल्हार ये छो कंदो? मुझे प्यार में मुझे बाबा की सजा मिली। मल्हार खे ये करण कोन घुर्बो हो। बाबा जो रिश्ते खां इनकार करण जो कारण भी तो मासी आहे न। त पोइ बाबा जो केड़ो ॾोह हुयो? पर मल्हार ये छो कंदो? थी सके थो त बाबा खे इन बालाज खान गुम करायो हुजे मूंखे हासिल करण जे लाइ। न न ईअं न हूंदो। बालाज खान मूंखे कैद करे पंहिंजो ज़ोर लाइ ॾिठो। हाणे त आसरो पले वियो हूंदो। त पोइ मल्हार ही बाबा खे गुम कयो आहे। मां मल्हार खे कॾहिं बि माफ़ कोन कंदसि। कॾहिं बि माफ़ कोन कंदसि मां तोखे मल्हार। सोट सभिनि जो तोखे मथे में सूर आहे। छो तो पराया मामला पंहिंजी गीची में विझी? परायो मामलो न आहे सोट, न वरी ॿियनि जे मथे जो सूर थो पालिया। चाचो मिठल सां सभिनि जो वॾो आहे। वॾो बराबरि आहे, पर तव्हां हुनखे काथां ॻोल्हींदव सोट? छो घर छॾे वियो चाचो मिठल? सोच, काको मिठल शौंक़ सां घर छॾे कोन वियो आहे। मूंखे त शक थो लॻे त हुन सां कंहिं दुश्मनी कई आहे। सोट चाचे मिठल सां छा थियो आहे उन जी ख़बर मूंखे न आहे, पर मां हाणे तोखे इजाज़त कोन ॾींदसि त तूं वञी बालाज खान सां झेड़ो कर। बालाज खान असां सभिनी जो हिकु जेतिरो दुश्मन आहे सोट। तूं नथी ॼाणे तॾहिं ज़ालिम बालाज खान कैद खान में मुंहिंजे मथां केतिरा ज़ुल्म कया आहिनि। बालाज खान ज़ालिम आहे, पर मूंखे डपु थो लॻे न सोट। सोट जी तोखे कुझु थियो पोइ मुंहिंजो छा थींदो? छा थींदो मुंहिंजो? सोच, मां आहियां न, तूं छो थी परेशान थी? राबिल, मिठल अञा नाहे मोटियो। किथे वञी ॻोल्हियांसि? सम्झ में नथो अचे। अलाए मिठल कहिड़े हाल में हूंदो, किथे हूंदो। अम्मा, बाबा खे मल्हार गुम कयो आहे ऐं ॿियो को बि बाबा जो दुश्मन नाहे। न राबिल न, मल्हार मिठल खे छो गुम कंदो? छरी थी या कहिड़ियूं ॻाल्हियूं थी सोची? अम्मा, मल्हार खे संग ॾियण खां बाबा इनकार कयो हो। इन जे करे, इन ॻाल्हि जे करे मल्हार गुम कयो आहे बाबा खे। राबिल राबिल, मल्हार अहिड़ो कुथो कमु करे ई नथो सघे। तुंहिंजो शक उन ते अजायो आहे। अम्मा दुआ कर त मुंहिंजो शक अजायो हुजे। जेकर मुंहिंजो शक सही आहे न अम्मा, त पोइ वॾो नुक़सानु थींदो। मुंहिंजो बि त इन मल्हार जो बि। मिठल खे अलाए जे बालाज खान गुम कयो आहे। अलाए छा, अलाए हुनजी दिलि ते असीं बि ॿार आहियूं। अम्मा, बालाज खान बाबा खे गुम छो कंदो? जेकॾहिं उहो ज़ालिम को नुक़सानु करणु चाहींदो न त मूंसां कंदो। अम्मा, मूंखे पक आहे त मल्हार ई दुश्मनो कयो आहे असां सां। चरी नथी चरी। मल्हार जे लाइ दिलि में एॾी नफ़रत न पैदा कर। उहो अहिड़ो न आहे, छो कंदो ईअं? पोइ अम्मा, मुंहिंजो बाबा काथे आहे? काथे आहे मुंहिंजो बाबा? त पोइ इहो वहम मुंहिंजे दिलि में छो थो अचे? हर हर छो थो अचे इहो वहम मुंहिंजे दिलि में त मल्हार बाबा सां दुश्मनी कई आहे? तूं वञी हिन मल्हार खे चओ त मुंहिंजो बाबा वापसि कराए ॾे। न त मां सही थी ॿुधायां, राबिल मरी वेंदी। दहशत दिल